तो भाई जेको पंहिंजे तैलीम जे लाइ आवाज़ उथारींदो हिन निज़ाम में दिन सां इहो असरु हूंदो। इहो तव्हां अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही वीडियो ॾिसो। दिन सां इहो असरु हूंदो। इहो तव्हां ॾिसिजो जे पादो ऐं ज़ंजीरनि खां न ॾिजो। पंहिंजे इलाइक़े जी मालिकी कयो, ख़ासि करे स्कूलनि जी। असांजी तालीम जे अगरि हूंदी बेसिक हूंदी त सिंध वधंदी, न त न वधंदी। ऐं तालीम घुरियम पर हथ कड़ियूं मिलियूं। पंहिंजे इलाइक़े में बंद पियल स्कूल खोलाइण लाइ जिदोजहद कंदड़ हिकु सोशल वर्कर ऐं काउंसलर खे मुबीना तौर दहशतगर्द करार ॾेई गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं तव्हां हर क़िस्म जा सिधा रस्ता इख्तियार करे थकिजी पवंदा आहियो ऐं केरु ॿुधण वारो न हूंदो आहे त हिकु सचो इंसान जज़्बाती थी वेंदो आहे। दोस्तों, हिन वीडियो में नज़र ईंदड़ शख़्स जेके हथकड़ियूं लॻल आहिनि, कंहिं ज़िले जो काउंसलर आहे, कंहिं यूसी जो काउंसलर आहे। तो इन जो सिर्फ़ ॾोह इहो आहे त इन पंहिंजे ज़िले, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे शहर में बंदि पियल स्कूल जे लाइ मास्तर घुरिया। यानी त मूंखे मास्तर खपे, मूंखे टीचर खपे जेको मुंहिंजे ॻोठ जे, मुंहिंजे शहर जे, मुंहिंजे पाड़े जे ॿारनि खे पढ़ाए ऐं उन्हनि खे तालीम याफ़्ता करे। इन जो ॾोह सिर्फ़ु इहो ई आहे ऐं उन इहो ॾोह कयो आहे ऐं उहो वञी मथे आला अदालतनि में जॾहिं इहे रड़ियूं करे रहियो आहे, दाऊं करे रहियो आहे, त उन्हनि हिन ते केस करे हिन खे बदिलाए छॾियो आहे। दोस्तों, हिते असांजी सिंध में, असांजे पाकिस्तान में पंहिंजो हक़ घुरण बि हिकु ॾोह थी चुको आहे। हिकु काउंसलर आहे जेको पाण ई चई रहियो आहे त जेकॾहिं तव्हां तालीम घुरंदव, जेकॾहिं तव्हां पंहिंजो हक़ घुरंदव त तव्हांजे लाइ हीअ हथकड़ियूं आहिनि, तव्हांखे ॿधो वेंदो। दोस्तों, हिते असांजी सिंध में इहो ई कानून हली रहियो आहे। वॾेरा शाही, MPA, MNS जेके जेके मथे वेठा आहिनि, जेके जेके आला उहिदनि ते वेठल आहिनि, उहे पंहिंजूं मनमानियूं करे रहिया आहिनि। सवे हज़ारे स्कूल बंदि आहिनि, छो त उन्हनि खे इहो आहे जेकॾहिं हू तालीम पिराईंदा ऐं होशियार थी वेंदा ऐं तालीम याफ़्ता थी वेंदा त असांजी ग़ुलामी न कंदा, असांजे आॾो झुकंदा न। इन जे करे स्कूलनि खे बि बंदि करायो वियो आहे। उन्हनि खे ॼट ऐं जाइल रखियो थो वञे त जीअं असांजी सदाईं पिया ग़ुलामी कंदा रहनि ऐं असांजे हेठों दॿिया रहनि। सो पंहिंजी औलाद खे जेतिरो थी सघे पढ़ायो, पंहिंजी किथां बि करे, कीअं बि करे, पाण खे ॾुखियाई ॾेई पंहिंजो पाण ते यानी ॾुख सही, दर्द सही पंहिंजी औलाद खे पढ़ायो त जीअं तव्हांजी औलाद मथे चढ़ी सघे, गिरेबान फ़क़्र हिननि खां पुछी सघे त असां सां हीउ मसइलो छो कयो अथव ऐं असांखे हीउ हक़ छो ॾिनो न आहे वियो।